अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 435 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 436 किस्त नंबर 117। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान जॾहिं ओठे सां ॻाल्हाई रहियो आहे त उन वक़्तु ओठो हेठि कुर्सीअ ते वेठल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो त हिन वक़्तु जॾहिं रईस गफ़ार ख़ान ओठे सां ॻाल्हाई रहियो आहे त उन वक़्तु ओठो हेठि कुर्सीअ ते वेठल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा रईस गफ़ार ख़ान जे तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो हाणे बि रईस गफ़ार ख़ान ओठे सां ॻाल्हाई रहियो आहे, पर दोस्तों ओठो त हेठि कुर्सीअ ते वेठल हुयो, पर रईस गफ़ार ख़ान साम्हूं जे तरफ़ निहारियो पियो ॻाल्हाए, जॾहिं त ओठो हेठि कुर्सीअ ते वेठल आहे। दोस्तों ने पहिरें सीन में जॾहिं रईस गफ़ार ख़ान ओठे सां ॻाल्हायो पिए त उन वक़्तु ओठो हेठि कुर्सीअ ते वेठल हुयो। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा रईस गफ़ार ख़ान जी तरफ़ ज़ूम थी त उन वक़्तु बि रईस गफ़ार ख़ान ओठे सां ई ॻाल्हाए रहियो हुयो त साम्हूं जी तरफ़ ॻाल्हाए रहियो आहे, जॾहिं त ओठो हेठि कुर्सीअ ते वेठल हुयो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 437 किस्त नंबर 117। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो अछे कलर जो फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 438 किस्त नंबर 118। दोस्तों हिन सीन में तव्हां ओठे ते गौर कयो त ओठो हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिननि सभिनि खे डायरेक्टर इहो सम्झाए रहियो हुयो त तव्हांखे छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे, त बाक़ी सभु त पंहिंजे सीन में लॻी आहे, पर ओठे जो ध्यानु अञा डायरेक्टर ॾांहुं ऐं कैमरा ॾांहुं रहिजी वियो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों ओठे जी इन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो, इन करे हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 439 किस्त नंबर 118। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त रबन ऐं राणे वारा हिन हमरा खे कुटीनि पिया, मारीनि पिया, पर हीअ हमरा पोइ बि खिले पियो, ॾंद पियो कढे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन खे मारीनि पिया पोइ बि खिले पियो ऐं ॾंद पियो कढे। दोस्तों हिन शख़्स जे इन तरीक़े सां इन ॾंद कढी खिलण जे तरीक़े सां हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों डायरेक्टर ऐं एडिटर बि हिन शख़्स जे इन ग़लतीअ ते गौर न कयो, इन करे हीअ बि हिकु वॾी ग़लती थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। ऐं दोस्तों इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखियो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।